जी मानू रहे तो घर में कीअं रहे? हलंदा? अल्लाह ख़ैर कंदो पुट, पर जेके न तव्हां पेर खया आहिनि मूंखे त तबाही खां सवाइ ॿियो कुझु बि नज़र कोन थो अचे। चाचा वापसि अचनि त ज़ोर भरीनि, जीअं कुझु वक़्त लाइ ही ॻोठ छॾे हलिया हलूं, जेसि ताईं माहौल थधो थिए पोइ मोटी ईंदासीं। अम्मा छोरनि जी हालत ॾिसी पई, अल्लाह सम्झाइनि, बाक़ी मुंहिंजे सम्झाइण खां त ॻरा थी विया आहिनि। हिते असांजी घिटियुनि में छा था कंदा वतन? जी अॼु हिननि माण्हुनि खे न रोकियोसीं त सुभाणे ही असांजे घरनि में घरनि देरि न कंदा। ॻाल्हि त ॿुधो, काॾे निकिरी पिया आहियो? ईअं ई चकर ते। अड़े हीअ बाज़ार न आहे जो तव्हां चकर ते निकिरी पिया आहियो, ही इज़तदारनि जो ॻोठ आहे। पोइ छा तूं असांखे रोकींदे? रईस त रईस, उनजा कुत्ता बि रईस। अरे तव्हां छा था सम्झो? हा असां तव्हांखे ॻोठ जी घिटियुनि में ईअं घुमण ॾींदासीं? असां अञा एतिरा बेग़ैरत न आहियूं थिया। उठ कुराड़ो थी वियो, पर गोड़ूं ॾियण न छॾियईं। अरे पोइ उठ ॿ कमाठ रहे। ॿ कमाठ त छा, पर मुंहिंजी 10 कमाठनि जूं टंगूं भञण जी सघ रखे थो। न मुजीब न, हथ खे रोक, किथे भोतार सां नाराज़ न थी वञे। हिन कुत्ते जे करे रेस मूं मथां नाराज़ थींदो? समझण जी कर मुजीब, समझण जी कर। भोतार इजाज़त ॾिनी न त हिन जी हिते त छा, पर घर में हली क़बर ठाहींदासूं। याद रखजांइ परियल, तो कारीगर जे पुठीअ मथां पेर रखियो आहे। हाणे मुंहिंजे कार खां तोखे केरु बचाए न सघंदो। अरे तूं छा थो सम्झी? हा त मूं तुंहिंजी धमकियुनि में अचे हे गोड़ी छॾे हलियो ईंदुसि? न न मुजीब न, असां सिंध ॼावा आहियूं। अरे लतीफ़ जे सुरनि मथां सिर ॾियण वारा आहियूं। तॾहिं त मुंहिंजे लतीफ़ घोट चयो आहे, पतंगनि पाह कयो, मिड़िया मथे मच, पसी लासन लुछिया, सड़िया मथे सच, संदा गिचीअ गच, वीचारनि विञाया। पतंग चाही पाण खे, पसी मच मां मोट, सहाए सुपरनि जी घिट थिए घोट, अञा तूं अरोट, थोड़ी ख़बर न लहे। चाचा ही तो कंहिं ज़ुल्म कयो आहे? चाचा परियल ही तो सा ज़ुल्म के कयो आहे? चाचा चाचा ॿुधाई छो न तो त ही ज़ुल्म तो कंहिं कयो आहे? कुछा त कूक थिए
सबुराओ न सहां कंहिंखे ईअं चवां त मूंखे मारियो सजणी अबा अड़िया मां जा इहे सजण आहिनि जिन मुंहिंजे सीने में सुम्ह पाया। चाचा